पर्यटन जे 11 घरनि खे बाहि लॻी वई, सामान सड़ी रख थी वियो आहे। कोल्ही बिरादरी जे घरनि खे लॻल बाहि सबबि घरनि में पियल अनाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। इतला बावजूदि फायर ब्रिगेड गाॾी देर सां पहुती, जंहिं सबबि वॾो नुक़सानु थियो आहे। ॻोठाणनि जो इहो चवणु आहे। संझोरो वेझो पोरियतनि जी 11 घर लॻी वई, समूरो सामान सड़ी रख थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं अनीस लगारी खां। अनीस, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, शायदि संझोरे वेझो दे 24 जमड़ाऊ में डॉक्टर मंज़ूर जे ॻोठ में कच्छी कोली बिरादरी जे 11 घरनि खे ओचितो बाहि लॻण सबबि मिठू कोली, हरचंद कोली, वालो, हीरो, पांचो, लखू, लाली, रंछी, कालू ऐं मंछी कोली जे घरनि में पियल समूरो सामान, थांव, कपिड़ा, बिस्तरा, चांदी जा ज़ेवर ऐं न्याणियुनि जे ॾाज समेत अलॻि अलॻि सड़ी रखिजी वियो। मक़ामी ॻोठाणनि ऐं ओड़े पाड़े वारनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। फायर ब्रिगेड जे नंबरनि ते बार इतला ऐं राब्ते बावजूदि फायर ब्रिगेड जी गाॾी देर सां पहुती, जॾहिं मक़ामी ॻोठाणनि बाहि ते कंट्रोल करे वरितो। हींअर हिन वक़्तु जेके बाहि मुतासिर आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। जी शायदि। ठीकु आहे, वरी महिरबानी अनीस लगारी अपडेट करण जे लाइ।